अस्सलाम वालेकुम आरबीएस बिजनेस रिसर्च एकेडमी मां तव्हां सभिनी खे भली कार चवां थो। अॼु ही वीडियो लेक्चर नंबर 24 पार्ट 1। हिन पार्ट 1 में असां डिस्कस कंदासीं त टू स्टेज अप्रोच, यानी हिन में असां थ्योरेटिकली टू स्टेज अप्रोच खे सम्झंदासीं ऐं वरी इन जे पार्ट 2 में प्रैक्टिकली असां इहो कीअं अमल कयूं था उहो बि असां सम्झंदासीं। दोस्तो ही इन वक़्तु जेको आहे मॉडरेशन जेकी टे अप्रोचिस आहिनि जंहिंमें जेको आहे प्रोडक्ट इंडिकेटर अप्रोच ऐं टू स्टेज अप्रोच ऐं उन खां पोइ टीह ऑर्थोगोनलाइज़िंग। सो इन में ही ॿियो नंबर जेको टू स्टेज अप्रोच आहे मॉडरेशन करण जी, उनखे असां सम्झूं था। त अचो त इन जो पहिरियों थ्योरिटिकल जेकी कुझु ज़रूरी शयूं आहिनि उहे असां सम्झी वठूं, त पोइ वरी असां जीअं टाइम मिले त तव्हां वरी जेका हिन जी प्रैक्टिकल वीडियो आहे उनखे बि ॾिसी वठो। पर इन खां अॻु में मुंहिंजो नालो डॉक्टर रहीम बख्श सुमरो आहे। मां शाबती यूनिवर्सिटी सां तालुक़ रखां थो। हिते तव्हां दोस्तो हिते तव्हां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो ऑनलाइन सर्टिफिकेट स्मार्ट पीडीएस ते जेको स्मार्ट पीडीएस अकेडमी जर्मनी मां ऑनलाइन तौर कोर्स कयो ऐं उन नतीजे में ही मूंखे सर्टिफिकेट मिलियो आहे। हाणे असां हलूं था टू स्टेज अप्रोच खे सम्झण जे लाइ। थोरो सा ही जेको हिंदी तव्हां ॾिसी रहिया आहियो रिसर्च पेपर जेको इन खां अॻु में जेको वीडियो नंबर 23 हुई उन में मूं इहो साॻियो डिस्कस कयो न, मां ही मूं तव्हांखे काई शयूं सम्झायूं हुयूं त भई प्रोडक्ट इंडिकेटर अप्रोच खे कीअं उहा छा आहे, कहिड़ी सूरत में किथे कहिड़े वक़्तु हुनखे इस्तेमालु करणु घुरिजे, सभई सवाल जा जवाब असां ॻोल्हींदासीं त टू स्टेज अप्रोच छा आहे ऐं कहिड़ी सूरत हाल में असां टू स्टेज अप्रोच खे अप्लाई कयूं मॉडरेशन तौरु। सो ही किताब रमाइया ऐं जेका ही जो आहे तमामु जेका मशहूरु जेका ट्रेनर आहे स्मार्ट पीडीएस उनजो ही किताब आहे जंहिंमां चैप्टर नंबर 13 मूंखे मिली वियो। ही उन मां तव्हांजे लाइ खणी आहियां। बहरहाल हिन जी कॉपी जेका मां पंहिंजे वीडियो जे हेठां लिंक में छॾींदी आहे, मुनासिबु सम्झो त तव्हां उहो डाउनलोड करे तव्हां हुनखे पाण ई पढ़ी सघो था। असां हलूं था टू स्टेज जेको आहे थ्योरी उन तरफ़, टू स्टेज अप्रोच उन तरफ़ हलूं था। दोस्तों हाणे असां टू स्टेज अप्रोच ते पुॼी विया आहियूं। हाणे असां थोरो थ्योरेटिकली खे सम्झूं त टू स्टेज अप्रोच आहे छा। सो इन हवाले खां असां ॾिसूं था त हिते आहे त भई टू स्टेज अप्रोच, द आइडिया ऑफ द टू स्टेज अप्रोच वाज इनिशियली सजेस्ट बाय द चिन एंड जंहिंखे इलाबोरेट कयो वधीक फास्ट एंड हैंसलर जेका उनखे, ऐं उन खां पोइ ख़ासि तौर ते जेका ही आहे if the exogenous, हाणे कहिड़ी सूरत हाल में ही इस्तेमालु थींदी, ख़ासि तौर ते जॾहिं असांजो हिन में आहे, अच्छा ख़ासि तौर ते ही जॾहिं इस्तेमालु थींदी जॾहिं असांजो एक्सोजीनियस यानी असांजो इंडिपेंडेंट वेरिएबल या मॉडरेटर ॿिन्ही मां को हिकिड़ो फॉर्मेटिव हूंदो। ठीकु है, त पोइ असां इन में पेयर वाइज मल्टीप्लिकेशन इंडिकेटर इज़ नॉट फीज़ेबल। हाँ थोड़ा समझने की ॻाल्हि इहा आहे त असां जेका अॻु में प्रोडक्ट इंडिकेटर अप्रोच इस्तेमालु कईसीं त उन में असांजो एक्सोजीनियस यानी आई बी ऐं असांजो मॉडरेटर ॿई असांजा जेके उहे तव्हांजा रिफ्लेक्टिव हुया। पर जॾहिं इन मां को बि हिकिड़ो असांजो फॉर्मेटिव हूंदो त पोइ असां उते टू स्टेज अप्रोच लॻाईंदासीं। ठीक है, रिफ्लेक्टिव ऐं फॉर्मेटिव छा हूंदा आहिनि उन हवाले खां मुंहिंजी ॿ वीडियोस अवेलेबल आहिनि मुंहिंजे ही जेको आहे यूट्यूब चैनल ते। टाइम मिले त तव्हां उनखे ॾिसी वठो त इहो बहितर रहंदो। पोइ ही रिफ्लेक्टिव ऐं फॉर्मेटिव में जेको फ़र्क़ु आहे तव्हां आसानी सम्झी सघंदो। बहरहाल हाणे हिते जॾहिं तव्हांजो या इंडिपेंडेंट या तव्हांजो मॉडरेटर ॿिन्ही मां को हिकिड़ो या ॿई जेको आहे जेके तव्हांजा फॉर्मेटिव आहिनि त पोइ उन सूरत हाल में असां टू स्टेज अप्रोच खे प्रेफर कंदासीं जेको आहे प्रोडक्ट इंडिकेटर अप्रोच में। रीज़न छा आहे? रीज़न इहो आहे त प्रोडक्ट इंडिकेटर अप्रोच में असां छा कंदा आहियूं त ॿ जेके असां आई बी ऐं असांजो मॉडरेटर असां ॿिन्ही खे मल्टीप्लाई करे असां हुनजो पंहिंजो मॉडरेटर ठाहींदा आहियूं। सो इन जे करे जेको आहे हिन में जीअं त हिकिड़ो रिफ्लेक्टिव आहे, हिकिड़ो फॉर्मेटिव आहे या ॿई फॉर्मेटिव, ॿिन्ही हिक ॿिए को रिलेशन कोन्हे। सो इन जे लाइ इन जे करे ई जेको आहे इन जी मल्टीप्लिकेशन मुमकिन आहे। इन करे इन सूरत हाल में असां टू स्टेज अप्रोच असां इस्तेमालु कंदा आहियूं। ही उनजो रीज़न थी वियो। अच्छा उन खां पोइ सिंस त formative indicators are not assumed to be to reflect the same, ठीक है, साॻी शइ में न हूंदी आहे त पोइ उनजे करे हाणे हिते तव्हां ॾिसी था सेम अंडरलाइन कंस्ट्रक्ट, हा उन में ॿई जेके सेम अंडरलाइन कंस्ट्रक्ट कोन हूंदो आहे। ऐं हिन में इहो आहे त कैन बी
can be independent of one and other and measuring the different factors. So उनमें छा हूंदा हिक ॿिए खां जेके फॉर्मेटिव इंडिकेटर लेटेंट वेरिएबल हूंदा आहिनि इहे ॿई हिक ॿिए खां इंडिपेंडेंट हूंदा आहिनि ऐं इहे ॿई जेके आहिनि से मुख़्तलिफ़ बिहेवियर मुख़्तलिफ़ शयुनि खे मेजर कंदा आहिनि उनजे विच में को ख़ासि रिलेशनशिप न हूंदो आहे इन करे असां उनखे मल्टीप्लाई करे न सघंदा आहियूं ऐं उन खां पोइ आहे त instead of using man इन बदिरां असां प्रोडक्ट यूज़ जेको आहे प्रोडक्ट इंडिकेट अप्रोच खे इस्तेमालु करण जे बदिरां असांखे जेको आहे फैसिट एंड जेको आहे 2016 में ऐं वरी 2016 में असांखे हू जेको आहे सो सजेस्ट कयो त टू स्टेज पीएलएस अप्रोच खे तव्हां इस्तेमालु कयो मॉडरेटिंग इफेक्ट खे चेक करण जे लाइ ख़ासि तौर ते जॾहिं तव्हांजो जेको कंस्ट्रक्ट आहे उहो फॉर्मेटिव आहे ठीक है हाणे इन लाइ असांखे टू स्टेज अप्रोच आहे यानी ॿ मरहला आहिनि ठीक है सो हाणे इन में शायद द टू स्टेज अप्रोच मेक्स यूज ऑफ पीएलएस पाथ मॉडलिंग एडवांटेज ऑफ एक्सप्लिसिटली एस्टिमेटिंग लेटेंट वेरिएबल स्कोर ठीक है त हाणे ई ॿ जेके मुख़्तलिफ़ असांजा जेकी तव्हांजा लेटेंट वेरिएबल आहिनि उन्हनि जो स्कोर मेजर करण में असांखे इहा टू स्टेज अप्रोच जेको आहे उहो ॾाढी फ़ाइदेमंद आहे ठीक है अच्छा उन खां पोइ हाणे असां स्टेज 1 में छा कंदासीं त पहिरीं स्टेज में असांखे छा करिणो आहे त इन द फर्स्ट स्टेज द मेन इफेक्ट ऑफ द पीएलएस मॉडल इज run to obtain the estimates of latent variable score पहिरियों असांखे उन जा latent variable जा estimates असांखे वठणा आहिनि त छा इन जे विच में को रिलेशनशिप आहे या न हिते मां ॻाल्हि इहा बि कंदो हलां इम्पोर्टेंट त जॾहिं घटि में घटि इहो लाज़मी आहे त हिकिड़ो डायरेक्ट इम्पैक्ट ज़रूरु हुजे इंडिपेंडेंट वेरिएबल तव्हांजी डिपेंडेंट वेरिएबल जे मथां यानी जंहिं इंडिपेंडेंट वेरिएबल खे तव्हां ऐं अलॉन्ग विथ मॉडरेटर तव्हां ॾिसो था त उन इंडिपेंडेंट वेरिएबल जो लाज़मी आहे त सिग्निफिकेंट इम्पैक्ट हुजे तव्हांजे डिपेंडेंट वेरिएबल ते हाणे उन विच में जो रिलेशनशिप आहे उहो नेगेटिव आहे या पॉजिटिव आहे इहो दैट इज अनदर स्टोरी इहो ज़रूरी न आहे नेगेटिव या पॉजिटिव ठीक है हिन में असां छा कंदा आहियूं त लेटेंट स्कोर वेरिएबल स्टैंडर्डाइज आर कैलकुलेटेड एंड सेव फॉर फर्दर एनालिसिस हाणे उन में असां जेके असांखे स्कोर मिलंदो आहे हाणे अॻु में जेको असांजो हो असां अनस्टैंडर्डाइज कयूं पिया हाणे असांखे स्टैंडर्डाइज जेके स्कोर हाणे स्टैंडर्डाइज स्कोर कहिड़ो हूंदो आहे कहिड़ो अनस्टैंडर्डाइज हूंदो आहे तव्हां जेकी मुंहिंजी प्रैक्टिकल वीडियो ॾिसी वठंदव त तव्हांखे उते ॿ ऑप्शन्स ईंदा आहिनि जॾहिं बि तव्हां प्रैक्टिकली जेको आहे स्मार्ट पीएलएस रन कंदा आहियो त उनखे स्टैंडर्डाइज ऐं अनस्टैंडर्डाइज ॿई जेके असांखे वेट्स या असांखे जेके रिज़ल्ट्स जेके उहे असांखे मिलंदा आहिनि लेटेंट वेरिएबल स्कोर जा ठीक है उते मां तव्हांखे ॿुधाए हलंदुमि त भई हिते हिन सूरत में ही स्टैंडर्डाइज आहे ही अनस्टैंडर्डाइज आहे बहरहाल ॿियनि लफ़्ज़नि में ई खणी चइजे त रिसर्चर शुड रन एल्गोरिथम the latent variable score यानी सब खां पहिरियों असांखे उन में एल्गोरिथम रन करे असांखे उन जा जेके स्कोर वठणा आहिनि उहे स्कोर जेके स्टैंडर्डाइज आहिनि वठण खां पोइ असां उनखे जेका उहो अॻिते वधाईंदासीं हाणे अॻिते छा करणु घुरिजे स्टेज 1 खां पोइ अञा हेठि था अचूं हीअ जो मॉडल आहे जंहिंमें तव्हां एक्सोजीनियस आहे ऐं जेको आहे मॉडरेटर आहे ऐं ॿी जंहिंमें ही एंडोजीनियस आहे अच्छा हाणे मां तव्हांखे हिते हिकिड़ी अहम तरीक़ी ॻाल्हि सम्झाईंदो हलां त ही जेको असांजो आहे ही एक्सोजीनियस एक्स जेको आहे इहो असांजो फॉर्मेटिव आहे यानी जॾहिं इंडिकेटर जेके तव्हांजा एरोज़ आहिनि उहे इंडिकेटर खां तव्हांजे वेरिएबल तरफ़ वञनि त असां इनखे फॉर्मेटिव चवंदा आहियूं ऐं जॾहिं तव्हांजा वरी एरोज़ लेटेंट वेरिएबल खां इंडिकेटर तरफ़ वञनि रिवर्स ऑर्डर में त असां इनखे चवंदा आहियूं रिफ्लेक्टिव सो इहो ॿ मेजर डिफरेंस आहे बहरहाल ॿ मुंहिंजूं पूरी वीडियोस अवेलेबल आहिनि कॉम्प्रिहेंसिवली मां हुनखे डिस्कस कयो आहे त एक्सोजीनियस छा हूंदो आहे बहितर आहे वरी बि तव्हांजे लाइ तव्हां उनखे ॾिसी वठो त पोइ आसान ई शयूं तव्हां सम्झी वठंदो बहरहाल इहो डिफरेंस हुयो रिफ्लेक्टिव ऐं फॉर्मेटिव इंडिकेटर में ठीकु आहे हाणे असां अची वियासीं पंहिंजे स्टेज नंबर 2 ते हाणे हिन में छा करिणो आहे त इंटरेक्शन टर्म जेको आहे उहो असांखे एक्स इंटू एम यानी एम मीन्स मॉडरेटर वो बिल्डअप करणो आहे ठाहिणो आहे एलिमेंट वाइज द प्रोडक्ट ऑफ द लेटेंट वेरिएबल ऑफ दिस को ॿिन्ही जो अच्छा उन खां पोइ आहे इंटरेक्शन टर्म एज वेल एज लेटेंट वेरिएबल स्कोर ऑफ एम आर यूज इज हाणे हिते जेको आहे त इंटरेक्शन टर्म आहे जेको ठीकु आहे ऐं एज वेल एज अ लेटेंट वेरिएबल स्कोर्स ऑफ द एक्स एंड एम आर measured in the latent are used as an independent variable in the multiple regression
on the latent variable score. हाणे में जेको तव्हांजो इंटरेक्शन जेको टर्म आहे जेको असां ठाहींदासीं x ऐं m खे मिलाए करे असां उनखे कंदासीं त उनजो असां इम्पैक्ट ॾिसंदासीं तव्हांजी मल्टीपल लीनियर रिग्रेशन तौरु यानी तव्हांजे इंडिपेंडेंट वेरिएबल ते उनजो असां इम्पैक्ट ॾिसंदासीं हाणे में छा आहे असां इनजो इंटरेक्शन कंदासीं x यानी इंडिपेंडेंट वेरिएबल ऐं m यानी मॉडरेटर जो मिलाए करे इम्पैक्ट असां ॾिसंदासीं ठीक है प्रोडक्ट इंडिकेटर अप्रोच में ऐसा छा ॿिन्ही जो असां मल्टीप्लाई करे यानी x सा जो इंडिकेटर्स हुआ वो y सा m सा m जे इंडिकेटर वो y सा मल्टीप्लाई करे उन जो को इम्पैक्ट ॾिसऊं पिया तव्हांजी डिपेंडेंट वेरिएबल ते हिन में सिर्फ असां को मल्टीप्लिकेशन कोन्हे यानी ॿिन्ही जो घटाए करे असां उन जे मथां जेको आहे उहो इम्पैक्ट चेक कयूं था ॿियनि लफ़्ज़नि में छा आहे चए थो त इन अदर वर्ड्स the latent variable score from stage 1 become the indicator for the exogenous and endogenous and moderator. ठीक है उन जो जेको इंडिकेटर थींदो असां इन मां ख़बर पवंदी त असांजा मॉडरेटर जो छा वेट आहे असांजे जेको इंडिपेंडेंट वेरिएबल जो छा वेट आहे ही असांजो आहे LV is latent variable score x latent variable moderator असां हिन ॿिन्ही खे मल्टीप्लाई करे x ऐं m खे असां चेक था कयूं असां हाणे latent variable score y हिन खां अॻु में असां वटि ॿ वेरिएबल हुया हिकिड़ो ही वेरिएबल इंडिपेंडेंट वेरिएबल हुयो ऐं ही असांजो मॉडरेटर हुयो असां हिन ॿिन्ही जो खे मिलाए करे इंटरेक्शन तौरु हाणे असां हिन जो इम्पैक्ट चेक था कयूं तव्हांजी डिपेंडेंट वेरिएबल जे मथां हाणे हिकिड़ो ॿियो सुवाल पैदा थिए त भई कहिड़ी सूरत हाल में असां हिनखे इस्तेमालु कयूं टू स्टेज अप्रोच खे ॾाढो हिन में बि पूरी मुफ़स्सिल तरीक़े सां ॿुधायल आहे त हिन में चए थो त इन टर्म्स ऑफ दिस टू स्टेज अप्रोच it is applicable when formative measures are involved in the model यानी इन मक़सद आहे त जॾहिं बि फॉर्मेटिव इंडिकेटर तव्हांजे मॉडल में हूंदो उन वक़्त में असां टू स्टेज अप्रोच खे प्रिफर कंदासीं तव्हांजे प्रोडक्ट इंडिकेटर अप्रोच मथां यानी सिंपल जेको फ़र्क़ु आहे त जॾहिं तव्हांजा सभई रिफ्लेक्टिव हूंदा त पोइ असां जेको आहे सो प्रोडक्ट इंडिकेटर अप्रोच इस्तेमालु कंदासीं मॉडरेशन जे लाइ ऐं जॾहिं तव्हां वटि जेको आहे को बि हिकिड़ो यानी मॉडरेटर हुजे या इंडिपेंडेंट वेरिएबल हुजे या डिपेंडेंट वेरिएबल उन सूरत हाल में असां जेको आहे हिते टू स्टेज अप्रोच इस्तेमालु कंदासीं न ख़ासि तौर ते वरी मां तव्हांखे ॿीहर क्लैरिफाई कयां त जंहिं सूरत हाल में असांजो इंडिपेंडेंट वेरिएबल या असांजो मॉडरेटर ॿई या ॿिन्ही मां हिकु फॉर्मेटिव आहिनि त टू स्टेज अप्रोच हलंदी ठीकु आहे हाणे इन में थोरी मूंखां ग़लती थी वई त मां जेको आहे इन में डिपेंडेंट वेरिएबल बि इंक्लूड करे डिपेंडेंट वेरिएबल इंक्लूड न आहे डिपेंडेंट वेरिएबल भले रिफ्लेक्टिव हुजे या फॉर्मेटिव उन सां कोई बि जेको आहे तालुक़ न आहे असल जेका शइ आहे जेको डिसीजन वठणो पवंदो त टू स्टेज अप्रोच इस्तेमालु कजे या जेको आहे इंडिकेटर अप्रोच उहा इस्तेमालु प्रोडक्ट इंडिकेटर उहा इस्तेमालु उनजो सिर्फ़ु डिसीजन तव्हां इंतज़ारु कंदो जॾहिं तव्हांजो मॉडरेटर या तव्हांजो इंडिपेंडेंट वेरिएबल ॿिन्ही मां को हिकु फॉर्मेटिव आहे या ॿई फॉर्मेटिव आहिनि त इन सूरत हाल में असांखे टू स्टेज अप्रोच लॻाइणी पवंदी बिल्कुलु क्लियर आहे ठीकु आहे हाणे ॿियो आहे त अल्दो जेतोणीकि Shin and Facet limited the use of two-stage approach to case when exogenous or moderator variable are both formative. This limitation is not mandatory. माना ही limitation जरूरी ना है. It can also apply to model interaction effect among all constructs that are made reflected by reflective indicators. यानी ही भी गाल कन था भाई जरूरी ना है त जो काज की ता इन सूरत हाल में भी मां को हिकड़ो फॉर्मेटिव आहे पर यह स्टेज जगह अप्रोच आहे तव्हां ॿिन्ही जे मथां लागू करे सघो था यानी जहिड़े वक़्तु तव्हांजे भले तव्हां जेके रिफ्लेक्टिव इंडिकेटर सभु आहिनि त तव्हां उन सूरत हाल में प्रोडक्ट इंडिकेटर अप्रोच बि लॻाए सघो था ऐं टू स्टेज अप्रोच ॿई लॻाए सघो था ठीकु आहे ऐं उन खां पोइ आहे त दिस नोशन यानी ही जेको ॻाल्हि कई या को ॻाल्हि ॿुधाई वई वाज़ हाइलाइट बाय द हेयर एट ऑल 2017 में हुन ऐं हैंसल एंड छिन जेको आहे 2010 में कई त चॉइस ऑफ मेथड डिपेंड्स ऑन द एम ऑफ द एनालिसिस ठीकु आहे तव्हांजो मक़सदु छा आहे छा था करणु चाहियो उन ते ई डिपेंड करे थो त तव्हां टू स्टेज अप्रोच इस्तेमालु कयो या तव्हां जेको आहे सो प्रोडक्ट इंडिकेटर अप्रोच इस्तेमालु कयो रिफ्लेक्टिव या फॉर्मेलिटी जो को बि मसइलो कोन्हे सिंपल जेको तव्हांखे तव्हांजो मक़सदु छा आहे ठीकु आहे उन मक़सदु तहत तव्हां उहो चूज़ कंदो हाणे उहो इन में वधीक ॿुधाए थो डिटेल आहे
that when the objective is determined whether or not moderator exert a significant effect on the relationship to stage approach prefer and जॾहिं असांजो मक़सदु इहो ई आहे त असां इहो ज़ाहिर करणु या तय करणु चाहियूं था त त आया त मॉडरेटर जेको आहे उहो सिग्निफिकेंट इफेक्ट रखे थो रिलेशनशिप में त टू स्टेज अप्रोच रखणी आहे This approach yields the most accurate estimate of the single effect and it has a higher statistical test power. हाणे इनखे जेको आहे हीअ अप्रोच जेका आहे उहा ॾाढी एक्यूरेट आहे एस्टिमेट जे हवाले खां ऐं जॾहिं सिंगल इफेक्ट खे मय्यर करणो आहे ऐं स्टैटिस्टिकल पावर भी ॾाढो सिग्निफिकेंट आहे इन में टाइप 1 एंड टाइप 2 एरर जा चांसेस तमामु घटि आहिनि विद कंपेयर टू प्रोडक्ट इंडिकेटर अप्रोच और ऑर्थोगोनलाइजिंग अप्रोच ठीक है हाणे इन में रीज़न जेको इहो आहे त ख़ासि तौर ते ॻाल्हि कंदा त प्रोडक्ट इंडिकेटर अप्रोच जे हवाले खां ही वधीक बहितर आहे छो प्रोडक्ट इंडिकेटर अप्रोच में असुल जेको इशू को अचे उहो मल्टी कोलिनिटी जो इशू को अचे त असां जॾहिं ॿिनि जेके असांजा आहिनि तव्हांजा इंडिकेटर आहिनि इंडिपेंडेंट डिपेंडेंट वेरिएबल इनखे पाण मल्टीप्लाई कयूं पिया त हिते कोलिनिटी इशू ज़ाहिर थी पहुचे कोलिनिटी तमामु ख़तरनाक हूंदी आहे इन सां तव्हांजा जेके रिज़ल्ट्स जेके आहिनि उहे बाइस थी सघनि था आर स्क्वायर ताईं खामखा वधी सघे थी इन करे कोशिशि इहा जेकी कई वेंदी आहे त भई जेको आहे त कोलिनिटी खे कीअं मल्टी कोलिनिटी खे कीअं ख़तमु कजे तो इनके हवाले खां ऑर्गेनाइज़र खां बि वधीक बहितर आहे ऐं प्रोडक्ट इंडिकेटर अप्रोच खां बि ही अप्रोच वधीक बहितर आहे ठीक है a clear distinction between the however the clear disadvantage of two-stage approach is that the moderating effect is not taken into account when estimating the latent variable score त उनखे माना जेको आहे ख़्याल में न रखियो वेंदो आहे तव्हांजे मॉडरेटिंग इफेक्ट में जॾहिं असां जेको आहे एस्टिमेट कंदा आहियूं लेटेंट वेरिएबल स्कोर खे त ही हिकिड़ो उनजो डाउन साइड आहे तव्हांजी हिन अप्रोच जी बहरहाल जेको मुंहिंजी नज़र में त हीअ वधीक बहितर लॻे थी मूंखे बि अप्रोच त जंहिंमें तव्हां हिनखे मल्टी कोलिनिटी इशू त हल करे सघो था तंहिंखां पोइ आहे त the fact that the two-stage approach is limited information approach is a key reason for Chin to prefer the product indicator approach and also prediction accuracy of this approach is low when compared to the product indicator approach or orthogonal. And he then downside आहे त भई जेको हिन लिमिटेड आहे इंफॉर्मेशन अप्रोच जेका आहे जेका जॾहिं असां हिनखे कंपेयर कयूं था प्रोडक्ट इंडिकेटर अप्रोच ऐं ऑर्थोगोनलाइजिंग सां त हिन जेका प्रिडिक्शन जा एक्यूरेसी आहे उन जे मुक़ाबले में काफ़ी घटि आहे सो ही हिन जी ॿी हिकिड़ी डाउन साइड आहे त जेका टू स्टेज अप्रोच जी ठीकु आहे उन खां पोइ असां चऊं था त हाणे आख़िर में यानी इन वीडियो जे आख़िर में असां जेके बि इन जा जेके सुठियूं ॻाल्हियूं हुयूं एडवांटेजिस ऐं जेके डिसएडवांटेज तव्हां ॿई ॾिठा हाणे तव्हां ते आहे त तव्हांखे फ़ैसिलो करणो आहे त तव्हां पंहिंजे मॉडरेटर तौरु कहिड़ी अप्रोच ॿिन्ही मां इस्तेमालु करणु चाहियो था प्रोडक्ट इंडिकेटर अप्रोच इन जा एडवांटेज ऐं डिसएडवांटेज वीडियो नंबर 23 में जेके आहे मां उनमें डिस्कस करे चुको आहियां हिन वीडियो में वरी जेका मां जेके प्रोडक्ट जेके टू स्टेज अप्रोच आहे उन जा जेके कुझु सुठियूं ॻाल्हियूं आहिनि ऐं जेके ख़राबु ॻाल्हियूं आहिनि उहे मां तव्हांजे साम्हूं रखियूं आहिनि हाणे तव्हां ते आहे त तव्हां ॿिन्ही मां कहिड़ी स्टेज कहिड़ी अप्रोच इस्तेमालु करणु था ख़ासि तौर ते तव्हां मॉडरेशन कयो था स्मार्ट पीरियड्स में इन लाइ बहितर हूंदो तव्हां पंहिंजे सुपरवाइज़र सां बि राब्तो कयो त तव्हांजो मक़सदु छा आहे ठीकु आहे आख़िर में इन उमेद सां त हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी जेकॾहिं पसंदि आई आहे त चैनल खे लाइक कयो सब्सक्राइब कयो ऐं इनखे जेको आहे चैनल जे हवाले खां ॿियनि खे बि ॿुधायो त जेके पूरी दुनिया में जेके बि सिंधी दोस्त कमु करे रहिया आहिनि ख़ासि तौर ते सोशल साइंसिस में त हू इन पूरे सॉफ्टवेयर मां फ़ाइदो हासिलु करणु आख़िर तमामु वॾी महिरबानी तव्हांजी हिन वीडियो खे पूरो ॾिसण